नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सुप्रीम कोर्ट 9 साला ॿारड़ी जे अगवा बाबति केस में अॻूणे बलूचिस्तान जे घरू वज़ीर सरफराज बगटी जी अबूरी ज़मानत जी दरख्वास्त रद्द करे छॾी है। जस्टिस मज़हर आलम जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जी 2 रुकनी बेंच 9 साला ॿारड़ी जी अगवा बाबति केस में अॻूणे बलूचिस्तान जे घरू वज़ीर सरफराज बगटी जी अबूरी ज़मानत जी दरख्वास्त ते ॿुधणी कई है। ॿुधणी दौरान सरफराज बगटी जे वकील कामरान मुर्तज़ा दरख्वास्त कई त अदालत ईंदड़ ॿुधणी ताईं अबूरी ज़मानत ॾे, ज़मानत न मिली त परेशानी थी वेंदी। जस्टिस काज़ी अहमद पंहिंजे रिमार्क्स ॾिनाइनि त ज़मानत ठहे त ॾींदासीं। सरफराज बगटी खे 6 महीने खां कंहिं बि गिरफ़्तार न कयो। हाणे सरफराज बगटी खे केरु गिरफ़्तार कंदो? वकील साहब, अवां सम्झी सघो था असां छा चई रहिया आहियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।